अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां सबीना शहबाज प्रोग्राम मेहरान जा मोती में जी नाज़रीन अॼोकी जेकी असांजी शख़्सियत आहे उहा आहिनि सुहेल अकबर शाह साहब। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलामुअलैकुम सुहेल साहब, वालेकुम कीअं अस्सलाम। आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से ख़ैरियत सां? बिल्कुल ठीक। अॼु मां तव्हांजो सॼो प्रोफाइल पढ़ियो आहे। मां इहो ई पई सोचां त तव्हां खां किथां खां शुरू कयां, किथां खां ख़तमु कयां, छो जो एॾो माशाल्लाह सां जेके बि असांजियूं शख़्सियतूं अचनि थियूं पियूं उन्हनि जो एतिरो ई माशाल्लाह जी कॉन्ट्रीब्यूशन आहे असांजी जेको धरतीअ सां। सो तव्हां पहिरियां इहो मां तव्हां खां पुछंदसि त तव्हांजी जाइ पैदाइश किथे रही ऐं किथां खां तव्हां तालीम हासिल कई? जी मुंहिंजी जाइ पैदाइश असांजो ॻोठु जेको आहे मछियारी आहे, जेको सही। हाणे ॻोठु त कोन्हे, हाणे त ज़िलो ठही हा, आहे, मछियारी डिस्ट्रिक्ट आहे। बिल्कुलु। त मुंहिंजी पैदाइश मछियारी ज़िले जी आहे। ऐं तालीम जे लाइ आउं जीअं 5 सालनि जो थियुसि जी। त मुंहिंजे वालिदीन मूंखे बोर्डिंग स्कूल में दाख़िल करायो हैदराबाद में, छो त उन्हनि सम्झो थे त ॻोठ में शायदि मूंखे उहा तालीम न मिली सघे। त इन करे हालांकि चवणु ॾाढो सवली ॻाल्हि आहे, पर जेते को 5 सालनि जो ॿारु ॾिसो त आउं रुॻो 5 सालनि जो हुउसि त उन्हनि मूंखे हिकिड़े बोर्डिंग स्कूल में दाख़िल करायो। शुरूअ में हिकिड़ी क्रिश्चियन फैमिली हुई, उन सां कुझु अर्सो रहियसि। पोइ वरी ॿियो बोर्डिंग हाउस हो, ऐं उन में वियुसि हलियो। ऐं ईअं मूं हैदराबाद मां सेंट बोनावेंचर्स हाई स्कूल जेको आहे उन मां मैट्रिक कई ऐं उते वरी कैंटोनमेंट कॉलेज मां एंटर कई। उन खां पोइ मूं इंजीनियरिंग में एडमिशन वरिती कराची दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में, जेको हाणे वरी यूनिवर्सिटी आहे, दाऊद यूनिवर्सिटी आहे। सही। असांजे ज़माने में इंजीनियरिंग कॉलेज हो, त उते ई खां मूं इंजीनियरिंग कई। ओके, त इन जो मतिलबु इहो थियो त तव्हांजो जेको बैकग्राउंड हुयो, फैमिली बैकग्राउंड, उहो काफ़ी पढ़ियल लिखियल हूंदो या उन्हनि जी विजन एतिरो हूंदो जो तव्हांखे उतां खां कढी ऐं एतिरी उमिरि में तव्हांखे उते एडमिशन ॾियारियऊं? जी मुंहिंजे वालिद साहब वारी पासे जेको आहे उते दीनी तालीम वधीक हुई। अच्छा। मटियारिन मां तई मटींदा त उते मुनारे वारी मस्जिद नज़र ईंदी आहे। मस्जिद अलाह जो घर आहे, पर उन जा मुतवली असी आहियूं। उन में मदरसो हूंदो हुयो मुंहिंजे ॾाॾे जे ज़माने खां वठी, ऐं उहो मदरसो हलंदो हुयो। मुंहिंजे नानाणे साइड ते मुंहिंजो जेको मामू हूंदो हुयो उहो बैरिस्टर हुयो, ऐं उहो उन ज़माने में बैरूत यूनिवर्सिटीअ मां वञी लॉ करे आयो हुयो। अच्छा। त इन करे मुंहिंजे वालिद साहब ऐं उन्हनि ॿिन्हिनि इहो ई मशवरो कयो त बजाए मचियारी पढ़ण जे आउं वञी हैदराबाद में पढ़ा, त उहो वधीक बहितर थींदो। हैदराबाद में तव्हांजो जेको जेकी शुरूआती जेकी एजुकेशन थी या उन खां पोइ तव्हां इंटरमीडिएट थियो, तव्हां कीअं था सम्झो सभिनीनि खां बेस्ट एजुकेशन तव्हां उते पढ़ाई? जी बिल्कुलु, इहो आउं सम्झां थो इहो अलाह साईं जो करम हुयो जे मूंखे सुठो स्कूल मिलियो, सुठा उते उस्ताद मिलिया। उहे उस्ताद जेसीं ताईं जीअरा रहिया, असांजो प्रिंसिपल फादर टॉड हुयो, त आउं हिते सेक्रेटरी थी वियो हुयुसि एजुकेशन जो, तॾहिं बि उन खां ॾिजंदा हुआसीं। अच्छा, हा। त अहिड़ा उस्ताद बिल्कुलु। असांजा हूंदा हुआ। मेजॉरिटी जेके जजाए उस्ताद हुया उहे क्रिश्चियन टीचर्स हूंदा हुया। त असां उन्हनि जो न रुॻो तमामु घणो लिहाज़ कंदा हुआसीं, उन्हनि खां ॾिजंदा हुआसीं। ऐं हिकिड़ो त पहिरीं त करण वारो त सभु अलाह साईं आहे, पर बिल्कुलु। उन्हनि जी महिनत आहे जे आउं जे अॼु कुझु आहियां, त बिल्कुलु उन्हनि जी महिनत आहे जंहिंजे करे आउं आहियां। सही। इन खां पोइ तव्हां फर्दर किथे तालीम हासिल कई? पोइ मूं हिते कराची में इंजीनियरिंग अची कई, दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में। जी। पर तव्हांखे ख़बर आहे हाणे त माशाल्लाह कंप्यूटर बि अची वियो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, हाणे सोशल मीडिया आहे, ॿारनि खे अॻे ई ख़बर पइजी थी वञे। असांजे ज़माने में इहो हूंदो त ॿारनि खां पुछो त तव्हां वॾा थी छा थींदा, त उहे चवंदा डॉक्टर थींदुसि या इंजीनियर इंजीनियर थींदुसि। थींदुसि। त हाणे मूं ॾिठो त असांजा जजा दोस्त डॉक्टरीअ लाइ पिया वञनि, त आउं बि डॉक्टरीअ लाइ वञा, त मूं चयो आउं इंजीनियर थींदुसि। त सही। इन करे मूं इंजीनियरिंग कई। अच्छा। पर पोइ इंजीनियरिंग करण खां पोइ मूं थोरो अरसे जे लाइ नौकिरी बि कई पाकिस्तान स्टील मिल में। पर पोइ मूं रियलाइज़ कयो त न, हीअ उहा जॻह कान्हे जंहिंजे लाइ आउं एतिरो पढ़ियो आहियां। छो त मुंहिंजा वालिदैन त हूअं ई चवंदा हुआ त बाबा पढ़ी तूं जेतिरो पढ़, पर अची त पंहिंजी ज़मीनदारी करणी आहे। सही। सो आउं चवंदो हुउसि त न, नौकिरी करणी आहे त का सवली नौकिरी करणी आहे। पोइ इन जे करे मूं CSS जो इम्तिहान ॾिनो, ऐं उन में मूंखे डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ग्रुप मिलियो, जेके हाणे पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस था अचनि। पोइ लाहौर वियुसि हलियो सिविल सर्विसिस अकेडमी में ट्रेनिंग जे लाइ। सही। हाणे तव्हां छा था सम्झो CSS जो केतिरो स्कोप आहे, कीअं आहे CSS वर्थ आहे, मतिलबु उन
उहा जेकी पहिरें ज़माने में हूंदी हुई CSS जेके पुराणा माण्हू करे ईंदा हुया, हाणे छा आहे इन जो? आउं तमामु मुख़्तसर जवाब थो ॾियां ऐं उन मां पोइ तव्हां पंहिंजे सुवाल जो जवाबु तव्हांखे उन मां मिली वेंदो हलियो। त अल्हम्दुलिल्लाह मूंखे 2 पुट आहिनि। माशाल्लाह। हिकिड़ो कैनेडा मां पढ़ी आयो आहे ऐं ॿियो ऑस्ट्रेलिया मां पढ़ी आयो आहे। उन्हनि ॿिन्हिनि खे मूं चयो त सोचिजां बि न त सरकारी नौकरी करणी आहे। सीरियसली? जी, अच्छा। सो त ई सम्झी था सघो त। हाँ, हाँ, बिल्कुलु, बिल्कुलु। पर कंहिं ज़माने में जॾहिं जी CSS बिल्कुलु। ऑफ़िसर्स हूंदा, उहा असांजे लाइ त वॾो हिकिड़ो जी हाँ, ॻाल्हि हूंदी त भई हे CSS ऑफ़िसर जी आहिनि, हाँ। एतिरी स्ट्रगल करे हेसि ताईं इहे पहुता आहिनि। पर अॼुकल्ह जा ॿार वाक़ई में ईअं ई आहिनि। तव्हांजे फादर जो कुझु ॿुधायो बैकग्राउंड, तव्हांजो फादर छा कंदा? मुंहिंजो वालिद साहबु ज़मींदारी कंदो हुयो, मस्जिद सां, मदरसे सां, उते जेको ॾियण वठणु हूंदो हुयो, उनजी निगरानी करणु हूंदी हुई। पोइ उते ॻोठ जी सियासत में बि लोकल टाउन कमेटीअ जी हद ताईं सही। उन सां बि इन्वॉल्व रहंदा हुया। मुंहिंजो चाचो अयूब खान जे ज़माने में MPA हूंदो हुयो, अच्छा, त इन माशाल्लाह। जे करे असांजो उन ज़माने खां वठी सियासत सां बि तालुक़ु रहियो। ऐं तव्हांजी अम्मी, तव्हांजी मुंहिंजी मदर? वालिदा हाउस वाइफ हुई, उहा अच्छा, घर हुई पर पढ़ियल लिखियल हुई अच्छा। ऐं उन ई ज़ाहिर आहे उन जी दुआऊं आहिनि जे हाँ, असीं हिते बिल्कुलु। पहुता आहियूं। तव्हां पाण घणा भेण भाउर आहियो? असीं 4 भाउर आहियूं। अच्छा, जी, भेण कोन्हे तव्हांखे? भेण कोन्हे ऐं मूंखे वरी धीअ बि कोन्हे, 2 पुट आहिनि। अच्छा। जी, ज़रूरु कमी त महसूसु बिल्कुलु थींदी तमामु हूंदी घणी। न? अच्छा, तव्हां इन CSS खां पोइ कहिड़नि उहिदनि ते रहियो? छा तव्हांजो रहियो सॼो? आउं CSS करण खां पोइ CSS जी तमामु हिकिड़ी डिघी ट्रेनिंग हूंदी आहे। एग्ज़ैक्टली। उन में 3 महीना असांजी आर्मीअ सां गॾु अटैचमेंट हूंदी आहे। त आउं आर्मीअ सां गॾु 1 महीनो हैदराबाद में रहियुसि सही। ऐं 2 महीना वरी सेवण में हिकिड़ी यूनिट हुई, जंहिं धाड़ेवाल उते मारिया हुया, उन यूनिट सां रहियुसि। अच्छा। ऐं उन में उते ॾाढो मज़ो थींदो हो त छो त असां यूनिफॉर्म पाईंदा आहियूं, उन में जॾहिं असां ट्रेनिंग पिया कंदा आहियूं त असां यूनिफॉर्म पाईंदा आहियूं ऐं असां कैप्टन जा पिप्स लॻाईंदा आहियूं, रैंक लॻाईंदा आहियूं। हाणे उते सेवण में त को माण्हू सोची नथो सघे, उन ज़माने में ज़ाहिर आहे ऐं स्लिम बि हूंदो हुउसि, हेॾो वज़न बि कोन हूंदो हो, त हिकिड़ो यंग छोकिरो जेको आहे कैप्टन आहे, त हू त सोचे बि सघंदा कोन हुआ त ही सिंधी आहे। हाँ, पोइ जेॾी महिल हू यूनिट खे धाड़े वारनि जी इंफॉर्मेशन ॾियणु ईंदा हुया, हर क़िस्म जा माण्हू हूंदा हुआ, सही इंफॉर्मेशन ॾियण वारा बि हूंदा हुया, भटकाइण वारा बि हूंदा हुया। त ॾाढो मूंखे मज़ो ईंदो हो, त जेको पंहिंजे लेखे उहे वेठा ॻाल्हियूं कंदा हुया, उहे सभु सम्झंदो हुउसि। पोइ हू जॾहिं वेंदा हलिया त पोइ उन्हनि खे कर्नल खे मेजर खे चवंदो हुउसि त ही सच आहिनि, इन पासे रेड हली था करियूं, बाक़ी जेके तव्हांखे हूअं ई पिया कनि ओॾी कोन था हलो। सही, त उहो सही। मूं आर्मी अटैचमेंट कई। उन खां पोइ 3 महीना असांजी लैंड सेटलमेंट ट्रेनिंग हूंदी आहे, तपेदारी जेका ट्रेनिंग थींदी आहे, सही। त उन जे लाइ उहा ट्रेनिंग मूं मस्तोंग में कई ऐं पोइ खारान में कई। अच्छा। त उन बलूचिस्तान में 3 महीना उते रहियासीं। त ट्रेनिंग तमामु हिकिड़ी डिघी ट्रेनिंग हूंदी आहे। पोइ ट्रेनिंग जॾहिं ख़तमु थियूं त उन खां पोइ मूंखे सिंध सूबे में एलोकेशन थी, हिते सिंध में आयुसि। सही। त अंडर ट्रेनिंग असांखे रहणो वरी हिकिड़ो साल के ज़िले में अंडर ट्रेनिंग रहणो हूंदो आहे। त AC अंडर ट्रेनिंग थरपारकर में रहियुसि, जेको ते ज़माने में हिकिड़ो ज़िलो हूंदो हुयो। ओके। ऐं उते नौकोट खां अॻियां रोड कोन हूंदो, पको डेज़र्ट हूंदी हुई। उते ते ज़माने में प्राइम मिनिस्टर मोहम्मद खान जुड़े जो साहबु हो, सही। त उन खे को थियो त मिठी जो विज़िट करियां। त उते त अंडर ट्रेनिंग ऑफिसर हुउसि, पर जॾहिं कमिश्नर साहिब सां DC साहिब सां वेठा हुजूं, असां चऊं पिया त हाणे प्राइम मिनिस्टर अचे पियो, त हिन खां छा ऐलान करायूं। त मूं चयो त साईं रोड हिननि खे चयो त मिठी ताईं पको रोड ठाहे ॾियो। हींअर जेको आहे मिठी ताईं पहुचंदे पहुचंदे असां मीरपुर ख़ास मां निकिरूं था त सिज लथे था मिठी ते पहुचूं, ऐं उन में बि नौकोट खां निकिरो त रस्ते में खूह ठहियल आहिनि, उन जॻह जो नालो आहे विजोटो। मूंखे अञा यादि आहिनि उहे जॻहियूं। त उहो विजोटे में खूह हूंदा हुआ जिते जीपुनि खे बिहारे थधो कबो हुयो, छो त 4 व्हील में रुॻो फर्स्ट सेकेंड में गाॾियूं हलंदियूं हुयूं। त इन जे करे उहो प्राइम मिनिस्टर साहिबु मोहम्मद खान जुड़े साहिबु अनाउंस कयो, उहो रोड ठहियो। हाणे त ख़ैर अरबाब गुलाम रहीम साहिब खां पोइ त तमामु घणा कोयलो जॾहिं खां मिलियो आहे, त हाणे त सॼो थर कनेक्टेड आहे। पर इहो सम्झां थो शुरूआति में मुंहिंजो थोरो हिसो हो, जे उहो रोड मिठीअ ताईं नौकोट खां पको रोड ठहियो। सही, सही। इन खां
ट्रेनिंग ख़तम थियण खां पोइ तव्हां ट्रेनिंग ख़तम थियण खां पोइ मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग टंडो अलाहयार में थी, सही असिस्टेंट कमिश्नर हुउसि ऐं SDM हुउसि। उन खां पोइ हैदराबाद सिटी में थी, जेको हाणे ज़िलो ठही वियो आहे, उहो हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर जी हूंदी हुई। उहो तमामु मुश्किल टाइम हुयो, अच्छा जे उन में सम्झो त आउं जेको 2.25 साल रहियुसि, त उन में आउं सम्झां त 7 या 8 दफ़ा कर्फ्यू लॻा, ऐं हिकिड़ो हिकिड़ो कर्फ्यू महीनो महीनो हलंदो हुयो। माण्हू मरंदा हुआ, मुख़्तलिफ़ माण्हू उन में मरंदा हुया। ऐं जेको असिस्टेंट कमिश्नर उन ज़माने में त पुलिस असां सां गॾु हूंदी हुई। हाणे त डेवल्यूशन खां पोइ मैजिस्ट्रेरियल पावर कोन रहिया आहिनि, पर उन ज़माने में त पुलिस असां सां गॾु हूंदी हुई, असां पुलिस सां गॾु हूंदा हुआसीं। त इहो सम्झो त 24 कलाकनि मां मुंहिंजा 20 कलाक त रोड ते गुज़रंदा हुआ। ऐं जिते ख़बर पवंदी त फायरिंग पई थिए, माण्हू उते ई भॼंदा पिया हुआ, त असां उन पासे पिया वेंदा हुआसीं। सो उहो ॾाढो मुश्किल टाइम हुयो। सही सो उते मूं नौकिरी कई। उन खां पोइ आउं प्रोमोट थी आयुसि, सेक्रेटेरिएट में रहियुसि 2 साल। उन खां पोइ आउं डिप्टी कमिश्नर थी वियुसि ठठे में। मीरपुर ख़ास में DC रहियुसि, हैदराबाद में DC रहियुसि, आउं खैरपुर में DC रहियुसि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते नौकिरी कई। सेक्रेटेरिएट में नौकिरी कई, सेक्रेटरी रहियुसि मुख़्तलिफ़ खातनि जो। ऐं एडिशनल चार्जिस सरकार महिरबानी हुई ॾेई छॾींदी हुई, त काफ़ी अल्हम्दुलिल्लाह जिते बि रहियासीं उते कमु कयोसीं। इस्लामाबाद में नौकिरी कई। अञा जॾहिं आउं 19 ग्रेड में हुउसि, त उते इकोनॉमिक अफेयर्स डिवीजन में मूं नौकिरी कई। ऐं जॾहिं वरी हाणे सीनियर थी वियुसि, त मूं मिनिस्ट्री वाटर एंड पावर में, एस्टेब्लिशमेंट डिवीजन में, कैबिनेट में नौकिरी कई। पेशावर में नौकिरी कई। जॾहिं मुशर्रफ आयो त ऑफिसरनि खे उथल पुथल कई हुयूं। उन में कुझु ऑफिसरनि खे पंजाब मोकिलियऊं, सिंध वारनि खे कुझु खे, बलोचिस्तान कुझु खे, KPK, उन ज़माने में NWFP हूंदो हुयो। त आउं NWFP में वियुसि, उते पोइ नौकिरी कई। अच्छा, मतिलबु तव्हां पाकिस्तान जे हर जी जी तक़रीबन जी, जगह ते तक़रीबन तव्हां रहिया आहियो। बिल्कुलु। ॻाल्हि जो सिलसिलो जारी थो रहे। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी ब्रेक, मोटी था अचूं हिकिड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी था कयूं। अकबर शाह साहब, तव्हां सेक्रेटरी रहियो मुख़्तलिफ़ जॻहुनि में ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते, सो उहो तव्हां पंहिंजो ॿुधाईंदा? जी, आउं मुख़्तलिफ़ खातनि में सेक्रेटरी थी रहियुसि। ऐं ईअं हिकिड़ो हिकिड़ो ज़िक्र करियूं त तमामु घणियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। सॼी लाइफ उते स्पेंड कई आहे ऐं इलाही सारा तजुर्बा आहिनि। पर जेके कुझु शयूं आहिनि जेको माण्हू पोयां मुड़ी ॾिसे थो त चए थो त हीअ मुंहिंजी अचीवमेंट आहे। उन में सेक्रेटरी लाइफ स्टॉक जॾहिं मूंखे मोकिलियो वियो, एडिशनल चीफ सेक्रेटरी लाइफ स्टॉक मोकिलियो वियो, त मूंखे चयो वियो त हीउ खातो नंढो आहे, पर असां तोखे इन लाइ था मोकिलियूं त इन में असांखे को ख़ासि कमु आहे, उहो तूं असांखे करे ॾे, जेको असां कोशिशि करियूं पिया काफ़ी अर्से खां। मूंखे इस्लामाबाद खां घुरायो वियो हुयो। मुंहिंजी इस्लामाबाद पोस्टिंग हुई, त सिंध गवर्नमेंट रिक्विजिशन मोकिले मूंखे घुरायो। ऐं उहो कमु हुयो एनिमल टैगिंग जो। जानवरनि खे टैग करणो हुयो, हिकिड़ो जानवरनि खे नंबर ॾियणो हुयो। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो, तव्हां ट्रैवल करियो था, असांजा ॿार ॿाहिरि रहनि था, त ॿाहिरि असांजो ॿारु सुपर मार्केट मां चिप्स जी थैली बि थो खणे, त पहिरीं हुन ते पढ़े थो सभु शयूं त इंग्रेडियंट्स छा आहिनि, किथे जो ठहियल आहे। त असां जेको टैगिंग जो उहो ठाहियो, उन में हर जानवर खे हिकिड़ो टैग करणो हुयो। ऐं उन खां पोइ जेॾीमहिल उहो ज़बह थिए जानवर, त उनजो गोश्त पैक थी एक्सपोर्ट थिए, त कैनेडा में, अमेरिका में, UK में, जर्मनी में, जिते बि तव्हां खणो, त असां उनजी टैगिंग कई हुई। टैगिंग जेको हिकिड़ो बार कोड हूंदो आहे हेठां, हिकिड़ो त बार कोड हुयो। उहो बार कोड असां ईअं ॾिनो हो त तव्हां मसलन हिकिड़ो त ईअं ॾिसण सां पहिरियां 2 लेटर जेके आहिनि उहे 92 आहे, त 92 पाकिस्तान जो कोड आहे। त तव्हां जीअं उहो गोश्त उते खणंदा त पढ़ंदा बार कोड जे हेठां, त 92, त तव्हां सम्झंदा त इहो पाकिस्तान जो गोश्त आयल आहे। उन खां पोइ नेक्स्ट जेको आहे सो सपोज़िंग 02 आहे, त तव्हांखे ख़बर हूंदी त ॿियो माना त इहो सिंध सूबे जो आहे। ऐं तव्हां वरी टियों जेको कोड पढ़ंदा, जे तव्हांखे यादि आहे, मसलन 15 नंबर आहे, 15 आहे, त
जे तव्हांखे यादि आहे या तव्हां डिस टाइप फ़ोन में त तव्हीं चवंदा त हीउ त डिस्ट्रिक्ट नौशेरा फेरोज़ जो जानवर आहे ऐं उन खां पोइ हिकिड़ो वरी डिघो नंबर हो से 125 त उहो तव्हां लिस्ट में ॾिसंदा त 125 तव्हां चवंदा आहियो त नौशेरे में मोराई साहिब जो अच्छा कैटल फार्म आहे जंहिंजो हीउ जानवर आहे इहो त तव्हां ईअं रुगो ईअं हू खणण सां ॾिसी था सघो पोइ हू जेको बार कोड हुयो अॼुकल्ह सभिनीनि वटि इहे स्मार्ट फ़ोन आहिनि बिल्कुलु उहो तव्हां स्मार्ट फ़ोन सां जे उहो बार कोड रीड करियो त उहो तव्हांखे ॿुधाईंदो त हीउ जानवर कहिड़ो जानवर आहे हीउ जॾहिं ज़बह थियो हुयो त हिन जी उमिरि छा हुई हिन जो वेट छा हुयो हिन जी वैक्सीनेशन कहिड़ी कहिड़ी केतिरी दफ़ा थियल आहे हिन जी ड्रेंचिंग केतिरी दफ़ा थियल आहे इहो सॼो प्लान गवर्नमेंट खे ठाहे मूं ॾिनो जेको हाणे गवर्नमेंट उन ते कमु करे पई इम्प्लीमेंट करे थी उनजी हिकिड़ी वजह इहा आहे त तव्हांखे ख़बर आहे त अॻे हलाल गोश्त जी जेका मार्केट हुई गल्फ में या ॿियनि जॻहनि ते उहा ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड जो इहे स्टेक्स वग़ैरह जेके मिलनि था या इवन मलेशिया बि हाणे प्राइम मिनिस्टर वियल हो त उन्हनि चयो त असां मलेशिया बि चयो त असां तव्हां खां गोश्त इम्पोर्ट करियूं उनजी वजह इहा आहे त उते जॾहिं गोश्त वठण वारा कंट्रीज़ जा मॉनिटर्स विया त उन्हनि ॾिठो त हिकिड़ो टेप रिकॉर्डर लॻो पियो आहे उन ते बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पियो थिए ऐं हीअ कटी था वञनि जानवर पर जॾहिं पाकिस्तान असांजा अची बुचरीज़ ॾिठऊं ज़बाख़ाना असांजा अची ॾिठऊं त उन्हनि ॾिठो त न हलाल करण वारो हिकिड़े हिकिड़े जानवर ते बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़े थो इन जे करे उन्हनि चयो त न गोश्त असां इम्पोर्ट पाकिस्तान मां कंदासीं इन करे तव्हां ॾिठो हूंदो हाणे गगर फाटक जीअं क्रॉस करियो त हिते फौजी मीट फैक्ट्री लॻल आहे जिते 100% उनजो गोश्त एक्सपोर्ट पियो थिए की हिते गडाप में वॾा वॾा हाणे स्लॉटर हाउसिस प्राइवेट माण्हुनि जा आहिनि उते जेको बि जानवर वॾो आहे या नंढो आहे उहो जेको ज़बह थिए थो त उहो असांजी मार्केट में नथो अचे उहो 100% गोश्त एक्सपोर्ट थो थिए हाणे अच्छा जी सही इहो तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई त इहो इम्प्लीमेंट इहो थींदो थिए पियो उन ते कमु हले पियो ॿियो फॉरेस्ट डिपार्टमेंट बि मूंखे अगेन मूंखे चयो वियो त असां त इहो फॉरेस्ट था मोकिलियूं ऐं इन लाइ त असांखे ही जेके तमर जा ॿेल आहिनि मैनग्रूव्स जेके आहिनि इन जो असांखे गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में असांखे रिकॉर्ड क़ाइमु करिणो आहे 1 मिलियन मैनग्रोव्स इन 1 डे इहे करणा आहिनि त उन ते मूं चयो ठीकु आहे ऐं वञा थो तव्हांखे इहो ऐं इनशाला इहो टास्क जेको तव्हां ॿियो त इहो करे ॾींदुसि पर मूं चयो गवर्नमेंट खे त मूंखे इहो तव्हां जुलाई या ऑगस्ट में आउं तव्हांखे करे ॾींदुसि उनजो रीज़न इहो आहे त जुलाई ऑगस्ट में डे लाइट वधीक हूंदी आहे त मूंखे उन्हनि चयो त न इहो असांखे अप्रैल में करिणो आहे बिकॉज़ ऑफ सम रीज़न उन्हनि चयो त न इहो असांखे अप्रैल में करिणो आहे मुंहिंजो साईं अप्रैल में त ॾींहुं नंढो हूंदो आहे ॾाढो ऐं मूंखे त टाइम ई कोन मिलंदो त एतिरा असां प्लांटेशन्स करे सघूं छो त तव्हांखे ख़बर आहे उते छो त आउं ठठे में DC बि रहियो आहियां त मूंखे उहो इलाइक़ो ख़बर आहे उते माण्हू लोकल उनखे जवार चवंदा आहिनि जेको हाई टाइड ईंदी आहे ॾींहं में 2 दफ़ा हाई टाइड ईंदी आहे हाली मैनग्रूव्स जेके लॻंदा आहिनि इहे आइलैंड्स ते लॻंदा आहिनि त जॾहिं हाई टाइड ईंदी आहे त पाणी हूंदो आहे त ओॾीमहिल त प्लांटेशन थी नथी सघे माण्हू सभु बीह रहंदा आहिनि त मूंखे छो त चयो वियो त न असांखे अप्रैल में ई करिणो आहे मे बी बिकॉज़ महीनो पोइ इलेक्शन पे थी त उन में ई करिणो आहे असांखे पोइ मूं जेको ठठे में आउं रहियो हुउसि उते वियुसि लोकल माण्हुनि सां ॻाल्हायमि नेवी वारनि सां ॻाल्हायमि मैरीटाइम वारनि सां ॻाल्हायमि एंड फाइनली मूं उहो ॾींहुं सेलेक्ट कयो जे ॾींहुं इहो जवार जो टाइम चेंज थींदो रहंदो आहे रोज़ हिकिड़ो कलाक जो फ़र्क़ु रहंदो आहे जी या हाई टाइड जो रोज़ टाइम चेंज थींदो आहे त पोइ मूं उहो ॾींहुं ॻोल्हियो जंहिंमें मूंखे मैक्सिमम डे टाइम पियो मिले ऐं उहो अल्हम्दुलिल्लाह गिनीज़ जा जेके एडजुडिकेटर्स हूंदा आहिनि उहे लंडन मां आयल हुआ ऐं उन्हनि खे असां हेलीकॉप्टर ॾिनो हुयो नेवी जो हॉवरक्राफ्ट ॾिनो हुयो ऐं उन्हनि पोइ असां इहो कयो ऐं उन्हनि मञियो त तव्हां कयो आहे ऐं असां इंडिया जो हुयो जेको रिकॉर्ड 6 मिलियन जो असां उहो 1 मिलियन करे 60 लख खां असां 10 लख करे हाणे गिनीज़ बुक में असांजो नालो आहे सिंध जो त हिकिड़े ॾींहं में 10 लख पौधा मैनग्रूव्स जा असां लॻाया छो जो कुझु अर्सो पहिरियों ॾाढी डिसअपॉइंटिंग क़िस्म जी सिचुएशन हुई जेको मां पाणी वाणी जे हवाले सां जी पाणीअ जे हवाले सां त प्रॉब्लम्स असांजा शुरूअ खां रहिया आहिनि उहो त हिकिड़ो ॿियो इशू आहे ॿियो असां कमु कयो जेके कार्बन क्रेडिट्स आहिनि उन ते कमु कयो हिकिड़ी कंपनी आहे इंडस डेल्टा जी उनखे असां एरिया ॾिनो केटी बंदर खां खारो छाण ताईं
उन में जेके मैनग्रोव्स आहिनि उन्हनि मां जेके कार्बन क्रेडिट्स था असीं जनरेट करियूं सही उहो असां उन्हनि कंट्रीज़ खे था सेल करियूं जेके मोस्ट पॉल्यूटेड कंट्रीज़ आहिनि छो त तव्हांखे ख़बर आहे जेको कोयोटो प्रोटोकॉल आहे ऐं जेको पैक्ट आहे दुनिया जो त उन में जेके कंट्रीज़ नेगेटिव्स में हूंदियूं उन्हनि ते सैंक्शन्स लॻंदा सही त हाणे उहे 5-7 सालनि में त पंहिंजा कार्बन क्रेडिट्स नथियूं वधाए सघनि त बिल्कुलु उन्हनि खे इहो ॾिनो वियो हुयो ऑप्शन त तव्हां जेके प्लस में कंट्रीज़ आहिनि उन्हनि खां बाए करियो त अच्छा असां अलहमदिल्ला प्लस में आहियूं हम्म, त असां उते कार्बन क्रेडिट्स पंहिंजा उन्हनि खे खपायूं था जंहिंमें सिंध गवर्नमेंट खे डॉलर्स में था पैसा मिलनि सही असां कतर खे था खपायूं छो त कतर नंढड़ो मुल्क आहे उते इंडस्ट्री तमामु घणी आहे असां जर्मनी खे था खपायूं उन में डॉलर्स था मिलनि ऐं गवर्नमेंट वरी उहे पैसा उन इलाइक़े में ख़र्च थी करे जेको इलाइक़ो उन कंपनी खे मिलियल आहे पर उन जेके हिकिड़ो ॾाढो इम्पोर्टेंट जेको सुवाल मुंहिंजे ज़हन में आयो त इहो ठीकु आहे डॉलर्स में तव्हां कमायो था पिया अचे थी पई सिंध में कुझु त इनकम एतिरी बि हूंदी जो असां पंहिंजे सूबे खे कुझु डेवलप करे सघूं उहो छो नथो थिए ॾिसो इहो त इन लाइ हिकिड़ो सॼो सेशन खपे हा त कमु थिए पियो काफ़ी कमु थिए पियो ऐं इलाही बहितरी आई आहे ऐं प्रॉब्लम्स बि त तमामु घणा आहिनि न उन लाइ त हिते कानून जो ख़ज़ानो खपे पर जेके पैसा आहिनि उन हिसाब सां ॾाढो सुठो कमु थिए पियो न पर जीअं चवंदा आहिनि न त कंहिं रथियल शइ खे या इन क़िस्म जी काई बि जेके असांजी जेको इवन असां पंहिंजे घर में ई ॾिसूं त का शइ हेॾे होॾे थियल आहे त उनखे फौरी उन वक़्तु ई असां ठाहे वठूं त एतिरो असांखे एफर्ट न करिणो पए त हिते एफर्ट कोन थो नज़र अचे न एफर्ट आहे ॾाढी सुठी टीम आहे कमु करे थी पर हाणे प्रॉब्लम्स एतिरनि सालनि जा असांजा इनहेरिट कयल आहिनि ऐं पियो माण्हुनि जी थोरो असांजी मेंटेलिटी आहे तव्हां घर जी ॻाल्हि कई त आउं तव्हांखे घर जो मिसाल ॾियां त असां पंहिंजो घर तमामु साफ़ु सुथिरो रखंदासीं ॾींहं में 3 दफ़ा सफ़ाई कराईंदासीं पर उहो किचिरो खणी सॼो रोड ते उछलाए छॾींदासीं त हाणे इहा बि त असांजी ज़िमेदारी आहे त पंहिंजो रोड बि त साफ़ु रखूं न सही उहा बदकिस्मतीअ सां असांखे उहा अञा ताईं सम्झ न आई आहे बिल्कुलु जॾहिं इहा शइ असांखे सम्झ में ईंदी न त पोइ तव्हांखे हर शइ बहितर नज़र ईंदी हिते त सही असां पाण बि त ओनरशिप खणूं न शयुनि जी तव्हां सां इहो मूंखे पुछिणो हुयो त जॾहिं तव्हां एजुकेशन तव्हांजी थिए पई उन दौरान कोई अहिड़ो को वाक़ियो जेको तव्हांजे ज़हन में रहिजी वियो हुजे को सुठो को ख़राबु वाक़ियो कराची में आयासीं असां जॾहिं पढ़ण जे लाइ त उन ज़माने में यूनियन्स हूंदियूं हुयूं त ॾाढो एक्टिवली यूनियन्स में हिसो वरितोसीं ॾाढो सुठो टाइम हुयो ऐं वाक़िया तमामु घणा आहिनि एजुकेशन जा उन में जहिड़ा थींदा हुया पढ़ाई बि सुठी थींदी हुई पढ़ाईअ जो मुक़ाबला थींदा हुया ऐं अलहमदिल्ला ॾाढो सुठो पढ़ाईअ जो टाइम गुज़रियो पर को अहिड़ो वाक़ियो जेको तव्हांजे वाकई में तव्हांजी या सम्झो था त लाइफ खे थोरो चेंज करे छॾियो हुजे या सोचण ते मजबूर करे छॾियो हुजे त हे जेको आहे सो या अहिड़ो सैड काई का तव्हांजे लाइफ न ऐसा जहिड़ो सैड त कुझु कोन थियो बाक़ी सुठा वाक़िया तमामु घणा थिया ॻोठनि मां छोकिरा ईंदा छो त असांजो जेको कॉलेज हूंदो दाऊद इंजीनियरिंग कॉलेज उहो उन ज़माने में फेडरल गवर्नमेंट जो कॉलेज हूंदो हुयो अच्छा त असां उनखे चवंदासीं त ही पाकिस्तान में हिकिड़ो नंढड़ो पाकिस्तान आहे छो त उन में तव्हांखे गिलगित बल्तिस्तान स्कर्दू जा बि ॿार मिलंदा बलूचिस्तान जा बि मिलंदा सिंध जे भर इलाइक़े जा ॿार मिलंदा पंजाब जी कोटा हूंदी हुई त उन में तव्हांखे हर इलाइक़े जो ॿारु मिलंदो हुते सही त हिकिड़ी ॾाढी सुठी उन्हनि सां इंटरेक्शन थींदी हुई आउं छो त पंहिंजे घर रहंदो हुउसि त जेके ॿियनि सूबनि मां आयल हुआ असांजा दोस्त अॼु बि दोस्त आहिनि मुंहिंजा उन्हनि खे कॾहिं कॾहिं मैस जी मानी छॾे घर जी मानी खाइणी हूंदी हुई त मूंखे चवंदा घर वठी हल त तुंहिंजो बोर जी गरम गरम मानी कढे पियो त असीं खाऊं पिया हुआ सही इन क़िस्म जी ज़िंदगी गुज़री मतिलबु तव्हांजे ख़्याल में तव्हां हर कल्चर खे ॾिठो जी जी हा बिल्कुलु न बिल्कुलु बिल्कुलु तव्हां पंहिंजी फैमिली जे बारे में कुझु ॿुधाईंदा फैमिली जेके सिंध में सैयद आया आहिनि उहे 2 वॾियूं तव्हांखे माइग्रेशन्स नज़र अचनि थियूं नाज़रीन शाह साहब सां गुफ़्तगू जारी रहंदी असां हिकिड़ी वञूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ मोटी था अचूं
वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब सां गुफ्तगू जो सिलसिलो वरी खां ॻंढियूं था उतां खां जितां खां छॾियोसीं। शाह साहब तव्हां पंहिंजी फैमिली जे बारे में कुझु ॿुधायो पिया। सिंध में जेके सैयद आया आहिनि, जेके सैयद ईंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां, जेके ॿ वॾियूं हिते माइग्रेशन्स थियूं आहिनि, उहे हिकिड़े मटियारी जा सैयद आहिनि, ॿिया लखियारी आहिनि। सही। लखियारी जेके आया हुआ उहे जीअं दीन जी तबलीग जे लाइ आया हुआ, दीन खे अॻियां वधाइण जे लाइ आया हुआ। मटियारीअ जा जेके हिते सादात या सैयद आया आहिनि, उहे जॾहिं तैमूर ही इलाइक़ो फतह कयो हुयो, अमीर तैमूर फतह कयो हुयो, त अमीर तैमूर जे आर्मी में उन्हनि जो हूंदो हो सिपह सालार, अमीर हैदर शाह नालो हूंदो हुउसि। ऐं जॾहिं ही इलाइक़ो हुन फतह कयो त अमीर शाह खे हिते जो गवर्नर करे छॾे वियो, जंहिं मटियारी छो त दरिया जे भर में हूंदी हुई, त हुन उनखे पंहिंजो मस्कन ठाहियो ऐं उते अची रहियो। असां वटि सॼो पंहिंजो शुजरो बि मौजूदु आहे ऐं उहो असां छपाइण जी कोशिशि कई आहे, पर पोइ वरी कुझु प्रॉपर्टी जा डिस्प्यूट्स था थी वञनि हलिया फैमिलीज़ में, उन करे उहो प्रॉपर तरीक़े सां न छपिजी सघियो आहे। त मुंहिंजो तालुक़ु मटियारीअ जे सैयद फैमिली सां आहे। ऐं मटियारीअ जा सैयद पोइ वरी जीअं साईं GM सैयद वारा आहिनि, उहे मटियारनि जा आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि मटियारनि जो हुयो। असांजो एजुकेशन जो मिनिस्टर सरदार शाह वारा खारोड़े में वेठा आहिनि, उहे मटियारी जा आहिनि। साईं ज़फ़र अली शाह, अहमद अली शाह वारा हिते जा आहिनि। त पोइ वरी जीअं सैयद वधंदा विया, कबूल मोहम्मद शाह वारा आहिनि टंडे मोहम्मद ख़ान में, या टुखुड़ में साईं कमर ज़मान शाह नवीद कमर वारा आहिनि, इहे सभु मटियारीअ जा सैयद आहिनि। पर पोइ जीअं हिकिड़ो त फैमिलीज़ वधंदियूं वयूं, पाण में थोरा नंढी का नाचाकी थी पई, या मुरीद हुया उन्हनि चयो साईं असांजे पासे हली वियो, असां तव्हांखे ॿधियूं पियूं था, त उहे वरी उन पासे विया हलिया। त ईअं मटियारी जी सैयद जेका फैमिली आहे उन सां मुंहिंजो तालुक़ु आहे। अच्छा। ऐं इन खां अलावा तव्हांजी जेकी घरवारी आहे उहा हाउस वाइफ? जी, उहा हाउस वाइफ आहे, उहा जॉब नथी करे, हाउस वाइफ आहे, पर उहा पढ़ियल आहे, कॉमर्स में उनजी बैचलर्स थियल आहे। सही। हाणे तव्हां रिटायरमेंट वठी छॾी आहे, इन खां पोइ बि तव्हां चओ था पिया, जेका असांजे ऑफ द कैमरा असांजी ॻाल्हि हले पई, त तव्हां ॾाढा मसरूफ़ था रहो, त इहे कहिड़ी मसरूफ़ियतूं आहिनि, थोरो असांखे नाज़रीन खे जीअं ख़बर। असांजी सर्विस जो हिकिड़ो असांजो दोस्त हुयो, उन 2002 में नौकिरी छॾे ॾिनी हुई ऐं उन हिकिड़ो इदारो ठाहियो हुयो अखुवत। जी हाँ। अखुवत असल में हिकिड़ो माइक्रो फाइनेंस बैंक आहे, जेको नंढा नंढा लोन ॾींदो आहे। ऐं असां वारे मॉडल में ऐं हुन जेको डॉक्टर यूनुस जो बांग्लादेश जो मॉडल आहे, या ॿिया जेके हिते माइक्रो फाइनेंस बैंक्स कमु था कनि, उनजो फ़र्क़ु इहो आहे त असां जेको लोन ॾींदा आहियूं उन ते इंट्रस्ट कोन वठंदा आहियूं। अच्छा। छो त लफ़्ज़ अखुवत ई मुवाख़ात मां निकितल आहे। त जॾहिं हिजरत नबी साईं जन कई हुई, मदीना शरीफ़ आया हुआ, त चयूं त हाणे अंसार ऐं मुहाजिर पाण में मुवाख़ात करियो, जेका शइ जंहिं वटि आहे उहो ॿिए खे ॾे। त असांजो बुनियादी इन ते ठहियलु आहे त असां इंट्रस्ट कोन चार्ज कंदा आहियूं, जेके पैसा ॾींदा आहियूं उहो आस्ते आस्ते क़िस्तुनि में उहे वापसि वठंदा आहियूं। त 2010 में जॾहिं स्टाफ कॉलेज करणु लाहौर में वियुसि, त मूं वटि टाइम हूंदो हुयो वीकेंड्स ते ऐं शाम जो, त मूं एक्टिवली हुननि सां वञी कमु करणु शुरू कयो। पोइ मुंहिंजी इस्लामाबाद पोस्टिंग थी वई, त उते बसि असां हिननि सां कमु कयो आहे। पोइ हुननि खे चयोसीं त तव्हां सिंध में छो नथा अचो, सिंध में बि अचो। पोइ असां हिते सिंध में पंहिंजूं ऑफिसिस खोलियूं। हिते असांखे हुकूमत जे तरफ़ां चयो वियो त तव्हां पंजाब में बि गवर्नमेंट जा स्कूल खणी हलायो पिया, त तव्हां हिते स्कूल छो नथा हलायो। असां चयो त ठीकु आहे साईं, असां हलायूं था। पोइ असांखे पहिरीं हिकिड़ो DCTO स्कूल आहे लियारी में, दीपचंद छोटानी तलरेजा ओझा स्कूल, उहो वॾो हिकिड़ो स्कूल हुयो जेको गैंग वॉर उते लियारी में हलंदी हुई, त उनजे करे बंदि पियो हुयो। पोइ छो त अखुवत हिते सिंध में रजिस्टर्ड कोन हुई, त असांखे हिकु लोकल पार्टनर ते खतो। त उते हिकिड़ी मैडम आहे सबीना खत्री, उनजी ऑर्गेनाइज़ेशन हुई किरन। असां किरन सां गॾिजी उहो स्कूल खयो। पोइ उहो स्कूल हलाइण खां पोइ असां वरी ॿियो स्कूल जेको खयो उहो NJV स्कूल खयो। NJV 1855 जो स्कूल ठहियलु आहे, सिंध जो सभिनीनि खां पुराणो सरकारी स्कूल आहे, 1855 जो। ऐं इन खे इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो 1947 में, त जेका सिंध असेंबली हुई या त नेशनल असेंबली ते अची वई हली। हाणे सिंध त अॻु ई खां सूबो हुयो पुराणो, त सिंध असेंबली जा मेंबर पंहिंजो इजलास किथे कनि। त पोइ इलाही सालनि ताईं
NJV में उहो अॼु ताईं मथे हॉल आहे जेके असां वरी रिस्टोर कयो आहे, त इनखे असेंबली बिल्डिंग चवंदा हुआ। इते अच्छा असेंबली हलंदी हुई। हम्म इन जे करे तव्हां सरकारी स्कूल में त आई कोन्हे न, सवाल ई कोन्हे त लिफ्ट लॻल हुजे, पर बिल्कुलु हिन में लिफ्ट लॻल आहे। जी हाँ छो त जेके मेंबर्स ईंदा हूंदा उहे एजड बि हूंदा, हाँ त मथे वञण जे लाइ इन स्कूल में लिफ्ट लॻल आहे। त उहो स्कूल असां 2013 में खयो। असांजो सॼो कमु डोनेशन्स ते थो हले। पोइ असां डोनेशन्स ते कुझु हाईएस ऐं वैन वरितियूं, जेके मलीर, सुखण, इब्राहिम हैदरी, दरसाने छॾे मां सुबुह जो ॿार खणी था अचनि ऐं स्कूल खां पोइ उन्हनि खे वापसि था छॾीनि। अच्छा वरी कुझु सालनि खां पोइ असां चयो त हाणे इहो त ठीकु आहे, पर हाणे सुबुह सॼो असांजो आहे, ॿियनि शहरनि जो बि त असां ते हक़ आहे। हम्म त पोइ असां हर ज़िले में वञी टेस्ट वरितो ऐं शर्त इहा हुई त उहो ॿारु 8हों दर्जो हुन पास कयो हुजे के सरकारी स्कूल मां, सही ऐं हर ज़िले मां 7-8 छोकिरा छोकिरियूं 9th क्लास में खणी आयासीं। 9th 10th फर्स्ट ईयर इंटर जेका आहे उहो असां हॉस्टल में शुरू कई। त अलहमदिल्ला वॾो नंबर असां वटि हिन वक़्तु ॿारनि जो हॉस्टल में बि आहे। असांजे हॉस्टल मां जेको पहिरियों बैच असांजो आयो हुयो, उन मां जेके ॿार निकिता आहिनि उन मां 4 ॿार हिन वक़्तु अमेरिका में पिया पढ़नि। अच्छा ऐं हिन स्कूल जी क्राइटेरिया जेका दाख़िला जी आहे, त उहो तव्हांखे ख़बर आहे त उते जे तव्हां विया आहियो, तव्हां ॾिसी आया आहियो, त उते दाख़िला सिर्फ़ु उनखे मिलंदी आहे जंहिंजे माउ पीउ जी इनकम 30,000-40,000 खां घटि हुजे। को उन खां वधीक थो कमाए त असां चऊं था त न, तव्हां अफोर्ड करे था सघो हाँ त तव्हां ॿिए जॻह ते वञी पढ़ायो। सही त हिकिड़ो त इहो असां एक्टिविटी शुरू कई। कोरंग नालो हुनजो कोरंगी पब्लिक स्कूल आहे, पर हिकिड़ो मलीर खां अॻियां वञो त सऊदाबाद आहे, खोखरा पार, उते हिकिड़ो बेनज़ीर साहिबु आहे। हिते कराची में 3 पब्लिक स्कूल ठाहिया हुआ जेके 8 एकड़नि में आहिनि, अच्छा पर उहे 96 में जीअं बेनज़ीर साहिब जी हुकूमत वई त उहे शुरू ई कोन थी सघिया हुआ, उजड़जी विया हलिया। जेको इहो जेको कॉलोनी आहे स्टील मिल जी, गुलशन कहिड़ी आहे मथे, उन में जेको ठहियो हुयो, उहो एयरफोर्स वारनि अची CM साहिब खे चयो त साईं नेवी जा हिते कैडेट कॉलेज आहिनि, आर्मी जा पब्लिक स्कूल आहिनि, इहो स्कूल ताईं असांखे ॾियो त असीं हलायूं। सही सो गुलशन में हदीद में, जी त उहो एयरफोर्स वारनि हलाइणु शुरू कयो। हिकिड़ो वेस्ट में इंडस्ट्रियल एरिया में ठहियलु हुयो, उहो उते जेको चङो डेप्टी कमिश्नर वियो हूंदो, उन ॾिठो त हेॾो वॾो स्कूल ख़ाली पियो आहे, त उन जेके उते साइट एसोसिएशन हुई उन्हनि खे चयईं त तव्हां सभु मेंबर थियो, पैसा ॾियो, हीउ स्कूल असीं हलायूं था। हीउ खोखरा पार वारो स्कूल ईअं ख़राबु पियो हुयो, 8 एकड़नि में स्कूल आहे, ऐं पब्लिक स्कूल जो मतिलबु इहो आहे त उन में प्रिंसिपल वाइस प्रिंसिपल जो अंदरि घर बि ठहियलु आहे ऐं ॿारनि जे लाइ हॉस्टल बि ठहियलु आहे, अच्छा अच्छा टीचर्स जे लाइ अपार्टमेंट्स ठहियलु आहिनि। ओके एॾो वॾो स्कूल हो, पर हिकिड़े ॾींहुं बि शुरू कोन थियो। सो उहो स्कूल असां खयो ऐं असांखे उते ख़ासि तौर ते जेका तव्हांखे आउं ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां, त असांखे टास्क जेका CM साहिबु ॾिनी, उन चयो त मूंखे तव्हांजो मॉडल ख़बर आहे स्कूल जो, तव्हां वटि ॿार जी पढ़ाई बि रेगुलर थींदी, तव्हां वटि ॿारनि खे यूनिफॉर्म बि मिलंदो, शूज़ सॉक्स बि मिलंदा, मानी बि मिलंदी हिननि खे। फ्री ऑफ कॉस्ट जी जी, अच्छा असांजो सॼो इहो मॉडल आहे। सही त ही जेके 2 पाड़े में सरकारी स्कूल आहिनि, इहे त ख़ाली थी वेंदा हलिया, इहे ॿार त सभु हिते अची वेंदा हलिया। त असांखे CM साहिबु इहो टास्क ॾिनो त तव्हांखे हिन स्कूल में ॿार उहे खणी अचणा आहिनि जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि, ओके जेके ज़िंदगीअ में कॾहिं कंहिं स्कूल में न विया हुजनि। अच्छा पोइ अच्छा असां उहो चैलेंज क़बूल कयो, हालांकि कोविड अची वियो हलियो हुयो, उन जे बावजूदि असांखे जेके 2 साल CM साहिबु ॾिना त 500 ॿार करे ॾियो, त असां 517 ॿार हुआ जॾहिं अची CM साहिबु वरी विज़िट कयो, ऐं उहे सभु आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन हुआ। ऐं मूंखे जॾहिं आउं ईंदुसि ऐं टीचर खे चवंदुसि त तव्हां हिननि खे कीअं था पढ़ायो, छो त ॿार जो साइज़ हितां खां वठी हेसि ताईं ॿार जो साइज़ हूंदो हुयो। त पोइ हिकिड़ी टीचर मूंखे ॾाढो सुठो जवाबु ॾिनो, हुन चयो तव्हां क़ुर शरीफ़ मस्जिद या मदरसे में पढ़िया हूंदा? मूं चयो हा। जी उते ॾिसो हाफ़िज़ साहिबु सभिनीनि खे धार सबक़ ॾींदो आहे ऐं सभिनीनि खां धार सबक़ वठंदो आहे। सो इन तरीक़े सां असीं हिननि खे धार सबक़ था ॾियूं, धार हिननि खे पढ़ायूं था। हिकिड़ो त आउं एक्टिवली हिकिड़ो वॉलंटियर आहियां, ऐं उन्हनि सां कमु कंदो आहियां। हाणे CM साहिबु असांखे मेहड़ में बि स्कूल ॾिना आहिनि, अच्छा ऐं कराची में ॿियनि बि जॻहनि ते असांखे स्कूल मिलियल आहिनि। सही हिकिड़ो आउं अख़ुवत सां वॉलंटियरली कमु कंदो आहियां। ॿियो हिते आउं अहिया सर्च कमेटी आहे जेका सरकारी यूनिवर्सिटीज़ में जेके वाइस चांसलर्स था अपॉइंट थियनि, उन जी आउं सर्च कमेटी में आहियां। अच्छा त उहो बि अलहमदिल्ला 3 साल मूं पूरा कया, वरी मूंखे 3 सालनि जो टेन्योर मिलियो आहे। पर इहो आउं ज़रूरु तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि, ॿाहिरि त माण्हू ॾाढियूं तकलीफ़ूं कंदा आहिनि त सिफ़ारिशूं थियूं हलनि,
पर पोयां 3 साल ऐं हींअर मूंखे साल थियो आहे, हिकिड़ो बि असांजे सिलेक्शन जे ख़िलाफ़ को केस दाख़िल कोन थियो आहे। अच्छा कंहिं बि कोन चयो आहे त का मूंसां ज़्यादती थी आहे उहो कोर्ट में वियो हुजे, न त हिते त माण्हू नंढी नंढी ॻाल्हि ते अॼुकल्ह बिल्कुलु कोर्ट में था वञनि। हा उनजो शायदि हिकिड़ो रीज़न त ऑब्वियसली इहो आहे त टोटल असीं मेरिट ते उहो कंदा आहियूं। ॿियो रीज़न इहो आहे त जॾहिं खां मूं जॉइन कयो आहे त असां हिकिड़ो इंटरव्यू रिकॉर्ड कंदा आहियूं। अच्छा कैमरा जीअं तव्हां वटि लॻल आहिनि, हिकिड़ो असां इंटरव्यू वठण वारनि ॾांहुं मुंहुं हूंदो अथसि, हिकिड़ो कैमरे जो मुंहुं इंटरव्यू ॾियण वारे ॾांहुं हूंदो आहे। सही ऐं भले 80 कैंडिडेट हुजनि, हिकिड़ो असां इंटरव्यू रिकॉर्ड कंदा आहियूं त सुभाणे केर जे कंटेस्ट करणु चाहे, कोर्ट में वञे, सीएम साहब वटि वञे, जिते बि वञे, त असां उहो वञी ॾेखारींदासीं त साईं हीउ ॾिसो जे हा इंटरव्यू असां ही वरितो आहे, हिन मैडम या साहब छा ॿुधायो आहे पंहिंजे इंटरव्यू में। सही त आउं रिसर्च कमेटी ते आहियां। उनजे अलावा कुझु यूनिवर्सिटीज़ ऐं शेख अयाज़ यूनिवर्सिटी आहे शिकारपुर, मीरपुर ख़ास जी यूनिवर्सिटी आहे हिते कराची में, इंडस यूनिवर्सिटी आहे, प्राइवेट यूनिवर्सिटी आहे, उन्हनि जे आउं बोर्ड्स ते सिंडिकेट्स ते आहियां। सही ॿियो पंहिंजो ज़मीनदारी बनी ॿारो ॻोठु वञणु, उहो इन करे अल्हम्दुलिल्लाह मसरूफ़ियत पाण आउं सम्झां थो नौकिरी खां वधीक मसरूफ़ियत आहे। सही तव्हां म्यूज़िक ॿुधंदा आहियो, हॉबीज़ छा आहिनि तव्हांजी? म्यूज़िक ॿुधंदा आहियूं शुरूअ खां वठी, नंढपण खां वठी, मतिलबु जॾहिं खां सम्झ आई तॾहिं खां ॿुधंदा आहियूं। हिकिड़ो मुनी बेगम जो दौर हूंदो हुयो, जी पोइ वरी हिकिड़ो दौर कवालिन जो आयो, अज़ीज़ मियां खे ॿुधंदा हुआसीं। सही पोइ हाणे लाइट म्यूज़िक, इंग्लिश म्यूज़िक, हर क़िस्म जी म्यूज़िक जी जी बिल्कुलु, ज़रूर मतिलबु तव्हांजो टाइम जेको आहे उहो म्यूज़िक में जी जी बिल्कुलु म्यूज़िक ज़रूरु। गाॾीअ में हलंदा आहियूं त म्यूज़िक ई हलाए हलंदा आहियूं। सिंधी म्यूज़िक मां ॿुधंदो आहियां। सही अदब जी। सां दिलचस्पी अदब नंढपण में जॾहिं लिखंदासीं, हॉबीज़ छा आहिनि त माण्हू चवंदो क्रिकेट, वॉलीबॉल, त उन सां गॾु हिकिड़ो लिखंदासीं रीडिंग बुक्स। जी जी ऐं उहो अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह त टाइम नथो मिले कंप्यूटर जे करे, छो त आउं पाण इलेक्ट्रॉनिक इंजीनियर आहियां, एआई ते कमु कंदो आहियां। ऐं जॾहिं फाइनल ईयर में पाण डेवलप हिकिड़ो असांखे प्रोजेक्ट डेवलप करणु हूंदो हुयो, त मूं कम्युनिकेशन ते कयो हुयो, रेडास ट्रैकिंग सिस्टम असां जो ग्रुप हो 5 ॼणनि जो।